जेकबाबाद सूबाई सलाहकार जेल बाबत वज़ीर एजाज हुसैन जखराणी की सदारत में DC ऑफिस में अहम इजलास थी गुज़रियो। इजलास में अवामी MPA मोहम्मद असलम अबड़ो, MPA ठुल डॉक्टर सोराब सरकी, MPA गड़ी खैरो मुमताज जखराणी, अगुणो MPA औरंगजेब पंवर, सुलेमान पंवर, समाजी अगवान शेर मोहम्मद मुगैरी समेत सेहत खाते, रेवेन्यू, इरीगेशन, जिम्स डायरेक्टर, चैम्बर्स ऑफ कॉमर्स, हिंदू जनरल पंचायत जे सदर समेत DC जेकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख, SSP जेकबाबाद डॉक्टर समीर नूर चना ऐं ॿियनि शिरकत कई। सूबाई सलाहकार एजाज हुसैन जखराणी इजलास खे ख़िताब कंदे चयो त जेकबाबाद शहर घणो मुतासिर थियो आहे, घणे तादाद में फसल तबाह थी विया आहिनि। सूबाई सलाहकार एजाज हुसैन जखराणी शहरवासियुनि खे फौरन रिलीफ ॾिनो वञे, तमाम माण्हुनि खे कंहिं बि महफ़ूज़ जाइ ते मुंतक़िल कयो वञे ऐं मुतासिरनि लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि।